अजीब गाल तो ये थी लगे मम्मी हाणे चवण छॾिनो आहे जल्दी सनान कर तू देवदास छो लॻो पियो आहे तू सवाल ई अहिड़ा थो खणे मां सची ॻाल्हियूं थो कयां अहिड़ा तूं ईअं किनियूं ॾाढ़ियूं रखियूं थी छोकिरे वांगुरु वाड़ कयां थी कीअं कमल तूं छॾियो यार दोस्त मुंहिंजो तव्हां मज़ाक था उॾायो वीचारी शादी बि न थियसि हाणे अप्रैल में मोड़ त महाजन चयो हाणे असां ॻाल्हि ई न कर वरी मथां पीउ बि घर में लतूं ऐं चई हाणे दुकान बंदि लॻा पिया ख़र्चनि जी ॻाल्हियूं कड़ी न त हुन में बि डिप्रेशन में हली वियो आहे न गरीब मुंहिंजी भेण चए थी घर में ठाहींदा छा इहो कॉर्न खाधा ब्रेड खाधी सिज़ॉन खाधी कच्चा मिर्च खाधा मथां बटर रखियो अथई चीज़ रखियो अथई ॿिनि माण्हुनि जो पिज़्ज़ा ठाहियो अथई बिना टेस्ट ते ॿी ॻाल्हि इहो ई त ॾिसो मंदर बि बंदि थी विया आहिनि त माण्हुनि जो स्ट्रेस अञा वधी वियो आहे त तव्हांजे हिसाब सां छा मंदर वापसि खोलणु खपनि ॾिसो सिचुएशन नॉर्मल थींदी त सभु पाण ई खुलंदो बाक़ी अगरि भॻवान जी ॻाल्हि आहे त मां ॿुधायां थो हिते हूंदो त भॻवान दिलि में तव्हांजे अचु शंकर भॻवान जी आवाज़ ॿुध अचु अच्छा चढ़ी विया पुट ॿुधे बि थो वरी अरे अॻे दफ़े मां जेको पिज़्ज़ा ठाहियो न मम्मीअ त दिमाग़ ख़राब थी वियो सिधो चई मुंहिंजी भेण चढ़ी मूंसां कुकिंग कॉम्पिटिशन लॻाई मां खटी हुयमि ॾिसो सरकार चई पंहिंजा वार थी पटे की सोशल डिस्टेंसिंग रखो लेकिन तव्हां खुले आम सोशल डिस्टेंसिंग जी दजिया उॾाए रखी आहे ईअं चुंबक वांगुरु चिपकियल घुमो था हिक ॿिए सां माना छो माना संसार मां मोह माया ख़तम थी वई आहे ॾिसो अहिड़ी काई ॻाल्हि ई न आहे की असां सोशल डिस्टेंसिंग नथा रखूं असां फेसबुक व्हाट्सएप ऐं ट्विटर सभिनी खे अलॻि अलॻि रखियो आहे कंहिंखे बि ईअं गॾु न रखियो आहे त असां हिकदमि सोशली में डिस्टेंस था रखूं ऐं रही ॻाल्हि ॿाहिरि निकिरण जी त महीने खां निकिता किथे आहियूं सची ॿुधायो हे पाण परेशान थी विया आहिनि आख़िर जेंट्स माण्हू घर में वेही घणा ॾींहं वेहंदो न वञो करे भाई मां बि जाम तंग थी वई आहियां हाणे नई आइडिया ॾिनी थी मान भाई हेठि वेहण खां मथे वियो वञी टेरिस ते जाम हवा बि लॻंदव दीदी कातिल हसीना लॻा पिया आहियो हा थैंक यू भाई प्लीज ॿुधायो असांखे तव्हां मथे ते झिरकी घोसला कीअं ठाहिनि ॾिसो इंसान खाली पंहिंजे लाइ सोचींदा आहिनि असां ईअं न आहियूं असांखे इंसान वणंदा ई न आहिनि करे मूंखे माना अॻे खां ई पशु पक्षियुनि सां जाम प्यार रहियो आहे मुंहिंजे त पहिरें बॉयफ्रेंड जो नालो बि तोतो हुयो छा चई अम्मा भैया तव्हां ॿुधाइण चाहींदा कुझु ॾिसो जानवरनि लाइ कंहिंखे त सोचणो पवंदो न असां न सोचींदासीं त केरु सोचींदो हाणे मां मथे ते शावण वांगुरु ठाहियो आहे न त हिते 4-5 झिरकियूं अची वेहंदियूं आहिनि ऐं मां पाणी बि विझंदो आहियां न त उन्हनि खे लॻंदो आहे रेन डांस चालू थी वई आहे पर ठाहियो आहे कीअं तव्हां ॾिसो आइडिया वठो था गिराक मिलनि त मूंखे वठी ॾिजो ये मुश्किल कम भी न हुयो हाणे पालराणियूं बंदि लॻी पयूं आहिनि असांजो ट्रिमर बि ख़राब थी वियो त मुंहिंजे भाउ चई मिक्सर में मथो विझ त मिक्सर में मां जीअं ई मथो विधो मुंहिंजे भाउ बटन घुमाए छॾियईं हुन खां पोइ त कुझु सम्झ में न आयो माना मुंहिंजो मथो ईअं मिक्सर जे गिलास में ऐं टंगू हवा में कीअं त लॻई इहो त सवाल ई न पुछियो घर में ईअं पियो लॻे जेल में उमिरि क़ैद जी सज़ा थी कटियां मां सॼो ॾींहुं घर में वियो किथे वञी न सघो साहेड़ियुनि सां ख़ाली वही वीडियो कॉलिंग था कयूं बाबा हाणे वञी मूंखे जान में जान आई आहे थोरी शांती अचे मूंखे अॻे बि एॾियूं मुसीबतूं आयूं आहिनि पर कॾहिं हीअं न आई आहे भई असां निकिरी बि न सघूं सां मिली बि न सघूं किथे वञी बि न सघूं ईअं महांगियूं थी वेंदव भाॼियूं एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि किराने वारनि खां सामान चङी तरह मिलनि नथा भाई 2 बजे ताईं खुलियल हूंदव मुंहिंजी मम्मीअ खे त माना उल्टियूं थियूं अचनि ऐं घर वेही करे न सभु अलॻि अलॻि फरमाइशूं था कनि कोई चए थो मूंखे चीज़ चिली ठाहे ॾे कोई चए थो पिज़्ज़ा ठाहे ॾे ऐं ठाहे करे बि असां थकिजी था पऊं सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे ऐं बासण बि माना हेॾा था निकिरनि की पुछो ई न तव्हांजो शहर ग्रीन ज़ोन में आयो आहे त तव्हांखे कीअं थो लॻे हाणे पहिरियों त आसरा ई न पिया लॻनि हिन जन्म में ॿाहिरि निकिरंदासीं लेकिन फाइनली अॼु मां घर खां ॿाहिरि निकिती आहियां टेंशन न खणो तव्हां बि ईअं ई ख़ुशि थींदव ॿाहिरि निकिरी पर यार परेशानी अञा ख़तम न थी आहे लेकिन असांजे हिते कीअं मंदर चालू थी आहिनि न त हाणे प्रार्थना असां करे सघंदा आहियूं ऐं परसाद ठाहे करे कणा वणा विराए सघंदा आहियूं त थोरी ईअं ख़ुशी मिलंदी न